किन्नीअ रन जा ॿार थोरा तीअं चङा। दोस्तों हिकिड़ी औरत पोड़ी थी वई ऐं बीमार बि रहंदी हुई। मुड़स में कमाई करण जो लालण कीन हुयुसि। पाण ग़लीज़ पोरिया करे मुड़स ऐं ॿारनि जो पेट तातींदी हुई। ॿार बि तमामु घणा हुयसि। हिकु ॾींहुं बीमारीअ वॻे हिकिड़ो ॿारु मरी वियुसि। कफ़न दफ़न ऐं वेंजारण लाइ ओड़ो पाड़ो अची गॾु थियो। माईअ खे ॿार जो ॾुख ॾाढो हो, तंहिं करे ॾाढो रोइण पिटण वेठी। इन्हीअ ते पाड़े वारा तपरस में अची विया ऐं हिकिड़ो हमराह त खिलण बि लॻो। उन्हीअ ते हिकिड़े फ़क़ीर तन हमराह टोकींदे चयुसि त हुन जे घर फौती थी आहे ऐं तूं वरी बजाए ॾुख में शरीक थियण जे मथस खिली थो। चईं अदा मां खिलां इन लाइ थो त पाले पंहिंजो पेट नथी सघे, बीमार ॿारनि जी दवा कराए नथी सघे। मालिक महिरबानी करे हिकु पुट जो बार हटायो अथसि त वेही थी पार कढी रोए। खिलण वारे हमराह दलील ॾींदे चयुसि त किन्नीअ रन जा ॿार थोरा तीअं चङा, मतिलब त भरियल उठ तां विञणी लथी त बि उठ थियो हल्को। या हीअं बि चवंदा आहिनि त किन्ने वहिंवार में मोरागो हथ न विझिजे, जे विझिजे त मज़बूतीअ सां विझिजे। सुञाई हूंदे वॾनि कमनि में हथ न विझिजे। दोस्तों वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूर कजो।